वञा मुल्क में थे जारी ॾिठे सरकार जी ज़ियारत करणी वञा मुल्क में थे जारी ॾिठे सरकार जी ज़ियारत करणी क़यामत में महबूब खुदा के पंहिंजी बारत करणी वञा मुल्क में थे त्यारी ॾिठे सरकार जी ज़ियारत करणी क़यामत में महबूब खुदा के पंहिंजी बारत करणी वञा मुल्क में थे त्यारी ॾिठे आसालन खास कसीने में रुगमों के पुजण मदीने में आसालन खास कसीने में रुगमों के पुजण मदीने में रुगमों के पुजण मदीने में मस्जिद नबविय्य में विछाए दिल दीद इबादत करणी मस्जिद नबविय्य में विछाए दिल दीद इबादत करणी वञा मुल्क में थे त्यारी ॾिठे सरकार जी ज़ियारत करणी क़यामत में महबूब खुदा के पंहिंजी बारत करणी वञा मुल्क में थे त्यारी ॾिठे हूंदो साम्हूं मुंहिंजे सजण मुंहिंजो ॾिसजो क़ुरान पढ़ण मुंहिंजो हूंदो साम्हूं मुंहिंजे सजण मुंहिंजो ॾिसजो क़ुरान पढ़ण मुंहिंजो ॾिसजो क़ुरान पढ़ण मुंहिंजो आओ चपेड़नि सां ॿिन्ही अखिड़ियुनि सां आओ चपेड़नि सां ॿिन्ही अखिड़ियुनि सां पिंपड़नि सां तिलावत करणी वञा मुल्क में थे त्यारी ॾिठे सरकार जी ज़ियारत करणी क़यामत में महबूब खुदा के पंहिंजी बारत करणी वञा मुल्क में थे त्यारी ॾिठे कम थी वेंदो इरशाद पको रूह दुस्म सजण जे सहन में यको कम थी वेंदो इरशाद पको रूह दुस्म सजण जे सहन में यको रूह दुस्म सजण जे सहन में यको जागीरानी बुद्धि सुटका सद आका के शफाअत करणी वञा मुल्क में थे त्यारी ॾिठे सरकार जी ज़ियारत करणी क़यामत